नबी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह तो फरमाया जने गल्हाईंदा भी न आहिनि सुभान अल्लाह जने गल्हाईंदा भी न आहिनि इनखे ज़बान भी कोन्हे قال أفتعبدون من دون الله ما لا ينفعكم شيئا ولا يضركم حضرت इब्राहिम खलीलुल्लाह फरमाया तो एड़े जी तव्हां पूजा छो था कयो सुभान अल्लाह एड़ी जी पूजा छो था कयो यानी पुतन जे लाइ जेके पुत ठहियल हा ला तमना तहब्बुल यशु अल्लाह जे नबी फरमायो काल अफताबुदून मिन दुनिल्लाहि मा ला यनफउकुम शय्यन वला यदुरुकुम ये तव्हांखे फ़ाइदो भी नथा ॾेई सघनि तव्हांखे नुक़सान भी नथा ॾेई सघनि जेके तव्हांखे फ़ाइदो भी नथा ॾेई सघनि जेको तव्हांखे नुक़सान भी नथा ॾेई सघनि पोइ इन्हनि जे अॻियां पंहिंजे सिरनि खे छो था झुकायो सर्व सुजूद छो था कयो इन्हनि खे पूॼो छो था तव्हां उन हक़ीक़ी मालिक जे अॻियां झुको जेको काइनात जो मालिक आहे सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह हिकिड़ा हूंदा आहिनि मिन दुनिल्लाह ॿिया हूंदा आहिनि औलिया अल्लाह हिकिड़ा हूंदा आहिनि मिन दुनिल्लाह यानी पुत मिन दुनिल्लाह मां मुराद पुत आहिनि औलिया अल्लाह मां अल्लाह जा कामिल वली आहिनि अरे मिन दुनिल्लाह खे असां तव्हां ठाहींदा आहियूं औलिया अल्लाह खे अल्लाह जी ज़ात पाण ठाहींदी आहे सुभान अल्लाह पंहिंजे हथनि सां लात मनात अबुल यशु सोन जा पितर जा चांदी जा ठिकर जा पितर जा ये सब असां ठाहींदा आहियूं पर जेकॾहिं अल्लाह जा वली हूंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह पंहिंजे हथनि सां पाण ठाहींदो आहे सुभान अल्लाह इज़त भी अल्लाह उन्हनि खे ॾींदो आहे मर्तबो भी उनखे ख़ुदा ॾींदो आहे शान भी बुलंद कंदो आहे चइबो त मिन दुनिल्लाह पुतन औलिया जो अल्लाह शान कयो आहे दुरूद वरी आवाज़ सां मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजे हबीब जे मथां दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी इहा गुफ्तगू ॿुधी करे निमरूद खे सार वरितो साल वरतस जिगर सरीयस जिस्म जे वार वार के बाह लगियस छा चई पंहिंजे कोयलर के कालू हर्रिकू वंसिरू आलिहतुकुम इन कुंतुम फाइलीन ओ मुंहिंजा पोइवारो कोई लॻवारो वञो हज़रत इब्राहिम खे बाह में छा में सारियो बाह में सारियो आग में सारियो न अल्लाह जो नबी हूंदो न असांजे महबूबनि जी बेहुरमती थींदी अल्लाह जे नबी खे गिरफ़्तार कयूं खुदा जे नबी खे गिरफ़्तार कयूं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे गिरफ़्तार करे जेल में रखियो अदा निमरूद राम फरमायो वॾी का खॾ खणो सुकल बुंड सुका सुका बुंडाणी बाह जो मच गायो एडो बाह जो मच गायो जो इब्राहिम जो वजूद ही खत्म थी वने इब्राहिम जो वजूद खत्म थी वने अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे एडी खंड खयूं सुकल काठियूं विधऊं ऐं एडी बाह जा शोला थिया एडो मच बाह जो कयो जो मथा पखी भी हलन पिया उहे भी बाह ते सड़ी पिया वञनि वठी अचो इब्राहिम अल्लाह जे नबी खे वठी आया निमरूद जो तो बाह में विधो निमरूद जे साथिर जो साईं असां वेझो की वजह असांखे बाह पंहिंजी साड़े असां कीअं वञूं असांखे ख़ुदि बाह पंहिंजी चलाए जी भला ॿी तरतीब जो मशवरो जो छा कयूं
वो शैतान आए सो शैतान समझो था ना बात। इन्नल इंसान इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। खुदा तो फरमाए था इंसान जो चिट्टे में चिट्टो दुश्मन शैतान शैतान है। शैतान की जी गाल मुझे सलाह दे मशहूर ने छा कया यानी लोह जी मंजीक थारा लोह जी मंजीक जो यो शैतान हो जे फिरौन के भी सलाह दी के हे त निमरूदा हो फिरौन हो फिरौन पार के रब सलायो अला रब्बुकुम अला मा ताजु रब्बहा आया रब तो सलाए बैठो कौम आयस ए फिरौन तू जो असा जो रब थियो आ बणियो आ हाने दुआ घुर तो मी वसे सलाह सलाम जी हबीब जमरा सल्लल्लाहु अलैहि ए शहनशाह ए मदीना अस्सलातु वस्सलाम ए शहनशाह ज़ीनते अर्शे मुअल्ला अस्सलातु वस्सलाम ए शहनशाह ए मदीना अस्सलातु वस्सलाम। ए तवज्जो फिरौन जो शैतान के घुराई गाल मां तुझे चवण ते लगो हा तुझे चवण ते मूं पाण खे अल्लाह सॾायो आ रब कहला कम हाणे को